नाज़रीन हेडलाइंस वठियूं अहम ख़बर अवांखे अपडेट कंदालूं त कराची शहर ऐं भरपासे में SOPs ते अमल न थी सघियो आहे। बिल्कुल नाज़रीन, ईद बि जो ईंदे ई बाज़ारनि में रश लॻल आहे जॾहिं त कोरोना वायरस वधण जो ख़दशो आहे। ये अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। कराची शहर में SOPs ते अमल न थी सघियो आहे। ईद वेझो ईंदे ई बाज़ारनि में रश लॻल आहे जॾहिं त कोरोना वायरस वधण जो ख़दशो आहे। इंतिज़ामिया निंड सुतल आहे। अवांखे अपडेट कंदालूं। ब्रेकिंग न्यूज़ है त कराची शहर ऐं भरपासे में SOPs ते अमल न थी सघियो आहे। ईद वेझो ईंदे ई बाज़ार कोरोना वायरस वधण जो ख़दशो आहे। इंतिज़ामिया निंड सुतल आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे अपडेट कंदालूं त कराची शहर ऐं भरपासे में SOPs ते अमल न थी सघियो आहे। ईद वेझो ईंदे ई बाज़ारुनि में रश लॻल आहे। कोरोना वायरस वधण जो ख़दशो वधी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। कराची शहर ऐं भरपासे में SOPs ते अमल न थी सघियो आहे जॾहिं त ईद वेझो ईंदे ई बाज़ारुनि में रश लॻल आहे। कोरोना वायरस वधण जो ख़दशो आहे जॾहिं त इंतिज़ामिया निंड सुतल आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां महताब शरखान। जी महताब, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल सॼा अवांखे ॿुधाए थो त कराची ऐं भरपासे इलाइक़े में ईद जे हवाले सां जेके ईद शॉपिंग सेंटर्स आहिनि उनमें तमामु रश वधी वई आहे। जेको कोरोना जे वधण जो जेको ख़दशो आहे उहो तमामु वधी वियो आहे। इंतिज़ामिया जेका हिन महिल निंड सुतल आहे। जीअं तव्हांखे ॿुधायो त इंप्रेस मार्केट आहे, ज़ेनब मार्केट आहे, सदर जी ॿियनि मुख़्तलिफ़ नंढनि नंढनि बाज़ारुनि में जेका रश तमामु घणी नज़र अचे पई। जंहिं सबबु कोरोना जे वधण जो ख़दशो बिल्कुलु ज़ाहिर कयो पियो। इंतिज़ामिया हिन ते SOPs ते अमल न करे सघी आहे। ऐं जेके माण्हू जेके ख़रीदारी कनि पिया उहे बग़ैर मास्क जी ख़रीदारी कनि पिया। इंतिज़ामिया खे घुरिजे त मास्क ते SOPs ते अमल करणु घुरिजे जीअं त कोरोना वधण खां बचायो वञे। जी ठीकु आहे महताब, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।